हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। क़ासिमाबाद के शादी हॉल में जानिन के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल पोरियत ठारो शोरो के वारसन ऐं जवाबदारन विच में ठाह थी वियो आहे। सिनासी नवां के अहम ख़बर ॾियूं पिया। मॉडल क्रिमिनल कोर्ट में ठाह वारी दरख्वास्त जमा थियण बाद क़त्ल केस में गिरफ़्तार चारई जवाबदार ज़मानत ते आज़ाद थी विया आहिनि। फोर्थ एडिशनल सेशन जज मुख्तियार कार कोठड़ी का रिपोर्ट तलब करे वरिती, जॾहिं त ठाह वारी दरख्वास्त ते ॿुधणी 12 अप्रैल ते थींदी। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। क़ासिमाबाद के शादी हाल में ॼानियुनि जे मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल पोरियत ठारो शोरो के वारसन ऐं जवाबदारनि विच में ठाह थी वियो आहे। मॉडल क्रिमिनल कोर्ट में ठाह वारी दरख्वास्त जमा थियण बाद क़त्ल केस में गिरफ़्तार चारई जवाबदार ज़मानत ते आज़ाद थी विया। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मॉडल क्रिमिनल कोर्ट में ठाह वारी दरख्वास्त जमा थियण बाद क़त्ल केस में गिरफ़्तार चारई जवाबदार ज़मानत ते आज़ाद थी विया। फोर्थ एडिशनल सेशन जज मुख्तियार कार कोठड़ी का रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त ठाह वारी दरख्वास्त ते ॿुधणी 12 अप्रैल ते थींदी। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना का। नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। क़ासिमाबाद की शादी हाल में जानियुनि के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल वेटर ठारू शोर के वारसन ऐं जवाबदार धुर में ठाह थी वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ठाह वारी दरख्वास्त जमा थियण बैदि क़त्ल केस में गिरफ़्तार थियल चारई जवाबदार सैद फरमान अली शाह, सैद रिज़वान शाह, सैद शेदान शाह ऐं सैद शाह मोहम्मद शाह जेके आहिनि उहे ज़मानत ते आज़ाद थी विया आहिनि। फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तज़ा बलोच की अदालत में जो ॿुधणी दौरान फरियादी ऐं जवाबदार पेश थिया। पुलिस अदालत के आगाही ॾिनी त मुख्तियार कार पारां अदालत जे हुकुम बावजूद अञा ताईं रिपोर्ट फ़राहम न कई वई आहे, जंहिं ते अदालत चयो त ईंदड़ ॿुधणी ते मुख्तियार कार जेको आहे उहो पंहिंजी रिपोर्ट फ़राहम करे, जंहिं ते ठाह वारी दरख्वास्त ते ॿुधणी 12 अप्रैल ते थींदी। 10 ॾींहं अॻु गुजगुआ में दरख्वास्त जमा थियण बैदि केस में नामज़द चारई जवाबदारनि जी ज़मानत थी वई हुई। कुझु अर्सो अॻु सुप्रीम कोर्ट में ज़मानत रद्द थियण बैदि जवाबदारनि खे इस्लामाबाद पुलिस गिरफ़्तार करे हैदराबाद की बल्दिया पुलिस हवाले करे छॾियो हो। 13 जून 2021 ते मक़तूल ठारो शोरो के क़त्ल जो केस संदसि सोट शौकत शोरो बल्दिया थाणे ते दाख़िल करायो हो। ज़रीन जो चवणु आहे त जवाबदार वारसनि खे खून जी बाह में देर की रक़म फ़राहम कंदा, जॾहिं त धुरियुनि में ठाह असर रसूख़ रखंदड़ धुरियुनि करायो आहे, जंहिं करे ठाह खे गुझो रखियो वियो। जी वरी महिरबानी नसीर, इन वारे सां अपडेट करण जे लाइ।